दोस्तों तव्हां ॾिसी रहिया हो MK सिंधी एक्टर्स TV ऐं आउं आहियां मुंहिंजो मुमताज़ ख़ासि के लिए दोस्तों हमेशह जीअं अव्हांखे असां तारीख़ी माग घुमाईंदा आहियूं पर अॼु असां घोटकी ज़िले में मौजूदु आहियूं ऐं हिकिड़े माथेलो में मौजूदु आहियूं जिते मूमल जी माड़ी आहे ऐं मूमल जी माड़ी हिकु असां वटि क़दीम तारीख़ रखे थी। अचो त तव्हांखे मूमल जी माड़ी खे घुमायूं। मूमल राणो सिंधू मात्रा जी अज़ीम तहज़ीब जी आला मोहब्बत ऐं सचाई जी अनमोल दास्तान आहे जंहिंखे दुनिया जे अज़ीम शाइर मुफ़क्कर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे रिसाले में सुर मूमल राणे में समायो आहे। नाज़रीन ही मूमल जी माड़ी ते जॾहिं असां अंदरि दाख़िल थींदासीं स्टॉपा ते जॾहिं हलंदासीं त ही एंट्रेंस जो जेको आहे रस्तो अंदरि असां हितां ई वेंदासीं। ही ॾाकिण जंहिं ते मथे हलंदासीं। ही ॾाकिण ते असां मथे हली रहिया आहियूं। हाणे मथे स्टॉपा ते ईंदासीं। ही मथियां जो मंज़र माड़ी जो हींअर मिट्टी जो ढेर आहे। क़दीम ज़माने में तमामु वॾो महल हुयो। हींअर हिन दड़े जे मथां ही वण खबड़ जा वण ॼमी चुका आहिनि। पाण ख़बर न आहे केतिरे वक़्त खां ही वण आहिनि। नाज़रीन ही तव्हां ठिकर ॾिसी सघो था जेके पुराणी तारीख़ जी शाहिदी ॾेई रहिया आहिनि त हिते तमामु वॾी आबादी हुई। ही उन ज़माने जा ठिकर। ही दड़े जो बिल्कुलु मथां मंज़र आहे जिते हींअर हिकु ॿेले जो ॾेख ॾी रहियो आहे ऐं कंहिं ज़माने में हिते तमामु वॾो हिकिड़ो महल हूंदो हुयो। हींअर ही वण फुटी चुका आहिनि जेके खबड़ जा वण आहिनि ऐं हींअर हिकिड़ो झंग जो मंज़र रहियो आहे। ही पस मंज़र में ॻोठ आबाद आहे, घर जी रहाइश आबाद आहे। ही दोस्त असांजा आर्टिस्ट जेके मूंसां गॾु हिन दड़े ते घुमण आया आहिनि मोहतरम निसार गारी साहब, असगर टावरी साहब ऐं असांजो हितां जो बहितरीनु सुघड़ घोटकी बल्कि पूरे सिंध जो फ़क़ीर अली हसन मंगी साहब जन भी असां गॾु मौजूदु आहिनि। हींअर असां गॾु ही असांजो आर्टिस्ट जेको लाड़काणे खां कई आयो आहे मोहतरम बिलावल खोखर असांजे सिंध जो नाले वारो आर्टिस्ट उहो बि दड़े ते अची रहियो आहे। अब्दुल नाज़रीन ही ॾिसो पिया उन ज़माने जा ठिकर। ही अदावत पकी जेका उन ज़माने जी। अस्सलाम वालेकुम अदा बिलाल। वालेकुम सलाम अदा। अदा ही तव्हां मूमल जी माड़ी ते अॼु आया आहियो जेका बिल्कुलु आहे पंहिंजो जेको आहे सो कंहिं क़दीम ही जेको तव्हां ॾिसो था हिन जो जेको आहे पस मंज़र में ॾिसो पिया मुकमल तौरु ॼण झंग में लॻो पियो आहे। हेठां ई खां महसूसु थिए थी मथां ई आहे पर हिते त बिल्कुलु झंग आहे। तव्हां छा था चवणु तारीख़ जे हवाले सां कुझु ॻाल्हाइणु चाहींदव तव्हां? अदा तारीख़ में ज़ाहिर आहे सिंध धरती ते हिकिड़ो वॾो किरदारु आहे राणे मूमल जो ऐं हीअ अॻियां म्यूज़ियम बि आहे। शाह साईं जी सूरमी आहे मूमल राणो ऐं भिटाई साईं पंहिंजे किताब में सुर मूमल राणो लिखियो आहे ऐं सुर मूमल राणो ऐं तमामु वॾो बहितरीनु सुर आहे जेको तक़रीबन दुनिया जे कंहिं बि मुल्कनि में न आहे, सिर्फ़ु असांजी सिंध में ई सुर मूमल राणो आहे। मां इहो दावा सां चवां थो त जंहिंमें इंसानियत हूंदी, जंहिंमें इश्क़ हूंदो, जेकॾहिं राणो मूमल ॿुधंदो त हुनखे सुरूर हासिलु थींदो, सुकून हासिलु थींदो। वॾी महिरबानी था तव्हांजी, वॾी महिरबानी। हींअर असां सां गॾु हितां जो असांजो बहितरीनु अदीब मोहतरम अब्दुल हई साहब असां सां गॾु मौजूदु आहे जेको मूमल जे माड़ी जे बारे में ॼाण रखे थो। साईं तव्हां असांखे कुझु मूमल जी माड़ी जे बारे में ॿुधाईंदव असांजे ॾिसंदड़नि खे? ॻाल्हि इहा आहे त मूमल जी माड़ी जेके सिंध जा तारीख़ी मागनी उन्हनि में माथेलो मूमल जी माड़ी बि शुमारु थिए थो। हीउ तमामु हिकिड़ो तारीख़ी क़िलो आहे। हिननि मां जेके नवादरात मिलिया आहिनि या जेके भी सिक्का मिलिया आहिनि, जेके भी सिरूं मिलनि थियूं उहे असांखे इहे शाहिदी ॾिनी थियूं
त हे जेको दड़ो आहे इहो हज़ारनि साल पुराणो आहे। अच्छा, इहो अंदाज़ो न आहे त हीउ दड़ो घणा क़बले मसीह खां पहिरियां हुयो या क़बले मसीह खां बाद जो सही आहे? ॻाल्हि तव्हांखे ॿुधायो था न, जीअं मोहन जो दड़ो 5000 साल पुराणो आहे, जी जी। ही बि माना ईअं सम्झो ही बि हज़ारनि साल पुराणो आहे। अच्छा अच्छा। बाक़ी हिन जी जेकी मुकमल तारीख़ आहे उहा जॾहिं हिन जी मुकमल खोटाई साईं हाकिम अली शाह आयो जी जी हिते मूमल माड़ी जी कॉन्फ्रेंस थी, उहो चए पियो जॾहिं खोटाई थींदी जी जी उन मां जेके नवादरात मिलंदा, जॾहिं उहे आर्कालॉजी जे म्यूज़ियम में लाइब्रेरी में वेंदा, बिल्कुलु। हा, त पोइ असांखे ख़बर माना मुकमल बाक़ी इहा पतो पए थो त ही तारीख़ी क़िलो, हिते जंगियूं थियूं, छो त तव्हां माथेलो मूमल जी माड़ी ही ॾिसी सघो था उन ज़माने जा ठिकर। नाज़रीन, ही असां हुयासीं मूमल जी माड़ी माथेलो, ऐं जेका असांखे बि ॼाण हुई ऐं जेका बि हितां जे इलाइक़े जे माण्हुनि खे ॼाण हुई मूमल जी माड़ी बाबति उहो तव्हांखे ॿुधाईसीं। मुमताज़ ख़ासि खे लिखी ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई, सिंध सलामत, साथ सलामत, पाकिस्तान ज़िंदाबाद।